पहिरियों बुनियाद आहे हितां खां ई थियो ऐं मुंहिंजा साहुरा सिंध हारी कमेटी जो बुनियाद बि हितां खां थियो। कामिर जुमो हींअर जेको ॿिए पासे वियल आहे उहो न आयो, हू सेंट्रल कमेटी जो मेंबर बि आहे। सो हितां खां शुरूआत थी आहे, पोइ अॻिते वधिया आहियूं। उन खां पोइ वाकेमल खां शुरूआत थी ऐं उन खां पोइ हिन पासे जेके वेठा आहिनि असांजी हीरानो हींअर ताज़ो आयो आहे। ॿिया दोस्त जेके पहुची विया आहिनि सभिनी वॾी महिरबानी आहे। ओॾां जंजी ॻोठ मां सिर्फ़ु फेसबुक ते ॾिसी उहे हिकिड़ो मुजाहिद आया, हुनजा पंहिंजा कारनामा हुन जेको मवाद अटकायो हुन ज़ालिमनि सां, उहो वॾी तारीख़ आहे। बहरहाल सभिनी दोस्तनि जी महिरबानी। उन खां सिंध हारी कमेटी ॿियो कुझु नथी ॾे, कोई स्कीम नथी ॾे, को पैसा कोन ॾे, न को पिननि जी शइ ॾिए थी, न को सेखारे थी। सिर्फ़ु सेखारे थी हिमत, जिगर ऐं उनखां वेर जो तरीक़ो सेखारे थी। असीं अॻु में आहियूं, पुठियां ॿिया बीहनि ऐं असीं उन्हनि ज़ालिमनि सां निजात हासिलु करण ताईं आख़िरी जंग विझंदासीं, आख़िरी जिदोहद कंदासीं। असां बि पंहिंजो वचन कयो, पंहिंजे पाण सां वचन कयो आहे, न को कुझु वठूं था, न को कुझु वोट जे लालच आहे, को बि लालच न आहे। पर असां जेको इहो आहे त असांजा माण्हू जेके आहिनि ग़रीब मिसकिन जेके अबोज आहिनि उहे घटि में घटि मथे थियनि, हू बराबरी बुनियाद ते अचनि। हुनजी जो खेड़े सोई खाए हरामखोर छो खाइनि, अयाशी जेको कनि पिया जेके मुफ़्त में, उहे न हुअणु खपनि। निज़ाम तब्दील थियणु खपे। जेसीं निज़ाम तब्दील न थियो तेसीं जिदोहद कनि। असांजी वस जी ॻाल्हि आहे, असीं करियूं था बिल्कुलु। जेको बि ज़ुल्म हूंदो उन जे ख़िलाफ़ असीं बीठा हूंदासीं। ऐं जेके दोस्त जेके असां सां गॾु शामिलु आहियो या हाणे शामिलु थींदा, उन सभिनी जी महिरबानी। अचो त ममन मचायूं, अचो त वेड़ करियूं। दॿो पाणी दुख सां ॿोड़े जे खाई, पंहिंजे ऊचे गाठ खे मुंहुं न झुकाई, त तुंहिंजी साईं दात ॾहुणी थी वञे। असांजे थर जी तारीख़ जो तमामु वॾो नालो, नामियारो साईं जेको NGOs में शहनशाह सॾिजे थो ऐं तमामु वॾी वसी ॼाण आहे। ख़बर न केतिरा मुल्क घुमी आयो साईं, ऐं डॉक्टर अम्बेडकर जो बाक़ाइदा आशिक़ आहे। ऐं गुज़ारिश कंदुसि डॉक्टर सोनमल खे त पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कनि। तारे ककर हेठ मूं झेड़ी दे ॾिठा, कारा कुंद हथनि में अड़ल विछेरा हेठ थी तनी सां ॾेठ मोटण जॾहिं नियण। वॾी महिरबानी अवां सॼारी साईं काज़ी इमदाद साहब हारी सिंध हारी कमेटी जा असीं हमेशह थोरता आहियूं, जेको ख़ासि करे अॼोके ॾींहुं 14 अप्रैल जो ही ॾियारो डॉक्टर भीमराव अम्बेडकर जे नाले कनि था। हूं बि हारी तबिको, मज़लूम तबिको, ग़रीब तबिको, ओपेस्ट क्लास, वो असल में हारी है, बुनियादी तरह हारी रो ॿार है, वो कारीगर है, कारीगर रो ॿार है, वो खिदमतकार है, खिदमतकार रो ॿार है। ये करे ॾियारो जेको है 14 अप्रैल सिंध हारी कमेटी मुंतखब करे थी। उहे न इहे त अम्बेडकर सां उहे जनम ॾींहं सां मुंसलिक करे थी। इहे त अवाना सॼाना वाधायूं आहिनि ऐं अवी जश्न सिंध हारी कमेटी चाहे थोड़ा भी हुए या घणा हुए माण्हू भेड़ा करे थी। माना एक गस ॾसे थी, माना एक तजाद रो नौ रुख, तजाद रा कई रुख है ना। एक गनातवीर में अपनी समाज में तजाद होइंदा, बीजा मजहब में तजाद होइंदा, तीजा आपरे हक ला भी तजाद होइंदा। तो ये तजाद रो नौ रुख वानो दसेंदा। ये भी तमाम वडी खुशी री गाल है। तो कम से कम कुछ माण्हू जे कदे ये तजाद रो हिस्सो थेंदा तो उहारो छुटकारो पासे मुमकिन है थे सके। तो अॼोको ॾींहुं दुनियारी तारीख़ में तमाम अहम है। हूँ साईं अवांजे फेसबुक ते भी ॾिठो, साईं दयाल साहब असांजो मोहतरम सीनियर साथी है, वारो फोन भी आयो तो मैंने आणो है। हूँ रात देर से कराची में ख़ास अॼोके निस्बत से रात देर से मिठी पै तो अॼु अवां वटि हाज़िर ऐं दामरोमल ऐं दयालदास ऐं सिंधी हारी कमेटी जो थोराए तो जेके मैंने अॼु टाइम ॾिनो है ॻाल्हाइणो। ख़बर कोन्हे किती है, पर एक बात हूँ जो अॼु करण चाहिए पे वो ये तो कनाडा में मारो दोस्त है एक प्रोफेसर है, प्रोफेसर अरुण गौतम वो ना है। वो दलित है, आप इंडिया में भगोड़ो है। इंडिया में इलाही माण्हू अपने मस्बत से या ताल्लुक रखण वारा माण्हू भगोड़ा है, जेके दुनिया सॼी उन डायस्पोरा कहे था, सॼी दुनिया में पकड़ियल है। पर वो दुनिया में वहाँ आपरो नालो मटायो, आपरी हैसियत मटाई, अपना नाम मटाया, पर वारी एक शय वारी पीछो कोनी छॾियंदी। हूँ यहाँ सॼा माण्हू असां घणो करे सॼा मुल्का मिलियो, वो वारी ज़ात है। जॾहिं भी कोई रिश्तेदारी की बात आए थी, ओहदे की बात आए थी, नौकरी की बात आए थी, उसके बिजनेस की बात आए थी, तो वहाँ ज़ात पुठिया कर खणी बीठी है। वहाँ
वो जगह लेण नथी ॾे, जेकॾहिं असीं अंग्रेज़ी में कहां वो स्पेस नथी मिले, जेको उहो हक़ है, जेको उहा क़ाबिलियत है, जेको उहा मिलणु खपे उहो नथी मिले। सो ये ईअं कोन्हे त को थर में या बरसगीर में या हिंदुस्तान पाकिस्तान में ऐसो है, पर ये सॼी दुनिया में जेके भी 15-20 मुल्कों में या माण्हुनि से मिलियो हूँ इंटरनेशनल वहाँ सॼा फोरम सां तालुक है मुंहिंजो। कनाडा में ओंटेरो में तो तमामु वॾो हिकु इंस्टीट्यूट है, पूरो इदारो है जेको भीमराव अम्बेडकर नाले सां आहे। उथूं वो इंस्टीट्यूट में पढ़ाई भी पिया, उथली हुकूमत उन रिकग्नाइज़ भी करियो है। अमेरिका में भी वॾा वॾा किथा कहें वना आश्रम में भगत कोन्हे वहाँ बैठल, पर वहाँ मंझि वो गरीब छोकरा जेके या जाइनि था वहाँ रहिनि था, वहाँ मदद करें था, वहाँ किथे न किथे वहाँ रिप्लेसमेंट करें था, वहाँ जगह ॾेई था जीअं उहा आपरो मुस्तक़बिल ठाहे सघे। पर ऐं सभु भॻोड़ा तारीख़ ये भी कहे थी तो जॾहिं लैटिन अमेरिका में या साउथ अफ्रीका में जेके ॿिजा अहिड़ा मुल्क आहिनि, जेकॾहिं असां वेस्ट इंडीज़ जेके क्रिकेट टीम जे हवाले सां ज़रूरु नालो सुणियोसीं, उते 5-7 मुल्क आहिनि, उहा सॼा में कारा हिंदुस्तानी ऐं उहे सभु माण्हू उहे आहिनि जेके ओप्रेस्ड क्लास या शेड्यूल कास्ट सां तालुक़ रखता। उड़न कोटले उड़न गौतम हिकु उहे न कल तिजोरी में उहे असांजी बात करी पे, तो उहो माना हिकु पूरो हिकु आर्टिकल अंग्रेज़ी में लिखे मोकिलियो आहे, उहो अंग्रेज़ी में पढ़ी तो कोन थो सघिजे, पर उहे कुझु शयूं आहिनि जेको ॿुधाइणु चाहूं था अवां जी इजाज़त है तो कोशिश करीस वो तर्जुमो थी तो जाए। वो ॾाढो बेहतरीन क़िस्म रो लिखे मोकिलियो है, जो माए ख्याल में असां सॼा पढ़णु खपे। वो स्कॉलरली माना वो ज़ाहिर है प्रोफेसर है, PhD है, तो उहे हिसाब सां उहे तनाज़ुर में लिखियो होसि करे, जेकॾहिं अमी कहीं न पुॼासो तो वहाँ काफ़ी फॉरवर्ड भी करे छॾीस। वो कहे तो वॾो है पर हूँ वो मुख़्तसर, वो कहे तो हिंदुस्तान में ये जेको ज़ात पात मज़हब रो जेको तज़ाद है वो लिखियल शक्ल में, यानी कि जेकर एविडेंस हो या जेकर कहूँ न जेकर सबूत हो वो 3000 साल थी गया। वो क्या अॻु में ॾंद किथां ई होसीं, पर 3000 साल खां इहे ते लिखियल है त कहिड़ी हालत में कहिड़ो दुनिया में कहिड़ो माण्हू रहियो पे। उहा खां पाछा मनु समृति भी आई है, जेकॾहिं मनुवादी कहंदा इंडिया में, उहे इहे न की इंस्टीट्यूशनलाइज करे, यानी उहे न हिकु पक्को ब्राह्मणिक यूनिवर्सिटी जो दर्जो कीअं ॾिनो, जेका में हर को माण्हू उहे न फॉलो करे थो। सो बाबा भीमराव अम्बेडकर हवाले सां 130 जेका एनिवर्सरी अॼु मल्हाऊं पियासीं, उहो में उहो हिकु पैगाम है। बाबा भीमराव अम्बेडकर कहे तो, वो कहे तो अवां सॼा ख़बर कोन्हे त मिना दुख कहिड़ो है, की थो कहे कि अवां सॼा ख़बर कोन्हे तो मिना कहिड़ी शइ दुख ॾे पई। मिना जेको सभ खां पहिरीं जेको तकलीफ़ है या मुंहिंजे दिमाग़ में जेको अफ़सोस है जगह है, वो है कि हूँ अपनी ज़िंदगी में जेको मैं मिशन खणियो तो, जेको मैं कम खणियो तो हथ में, उहो न पूरो न करे सघियो। ये सभ खां वॾो मुंहिंजी ज़िंदगी रो मुंहिंजे दिमाग़ में कलक बेसे रहियो। वो कहे तो मैं जेके ॾेखणु चाहियो पे, वो जेके मुंहिंजा माण्हू आहिनि उहा न गवर्निंग यानी कि हुकूमत करण वारा मंच ॾेखणु चाहियो पे। हेड़ा हिंदुस्तान में, हिंदुस्तान की बात ये करे करजे थी तो असीं सभु उहो पाछो कहीं न कहीं हवाले ते असां से पए थो। हिंदुस्तान में हेड़ा 91% हुकूमत में ऐं 91% ब्यूरोक्रेसी में वो माण्हू आहिनि जिनके खिलाफ जहाद करे तो भीमराव अम्बेडकर। तो अभी देखो तो ये उस जमाने में बात करे तो हूँ आप मां जो ये ख्वाब अधूरो रह गयो, तो हूँ मां जा माण्हू न हुकूमत में देखण चाहियो थे। तीजी बात तो करे तो मैं माण्हू न ये देखण चाहियो थे तो पॉलिटिकल पावर में कहीं आ सकें, यानी कि सियासी सिर्फ एक अड़ो खुतबो है सियासत जिके जरिए माण्हू पावर में आवे तो। एक तो है पढ़े ब्यूरोक्रेट थे तो वो नौकर थे तो वो इख्तियार हुए तो, पर वो नौकर सदाए तो। जो पॉलिटिक्स में जो मिनिस्टर थे तो, प्राइम मिनिस्टर थे तो, असेंबली में बेसे तो, पार्लियामेंट में बेसे तो, वो पावर है, वो ताकत है, वो कानून ठाए तो, कानून अमल में लाए सके तो, कहीं ना भी वो आप दायरे अंदर सद कराए सके तो, पुछाणो कर सके।
तो वो कहे थो त हूँ उहे मुंहिंजी बि पुठिते रहिजे गयो। ऐं चौथी बात वो कहे थो त हूँ इक्वलिटी यानी कि बराबरी ला में सॼी उमिरि कोई 17,500 किताब सिफ़ार किताब लिखिया आहिनि, पर वो इतो डेंट घटे कोन्हे सघिया कई बि शइ में, वो इतो असर कोन्हे ॾेई सघिया कि बराबरी आए सघे। ऐं अॼु बि माना अफ़सोस है, मरण खां अॻु में कुझु ॾींहं कहे थो, अॼु बि माना अफ़सोस है, थी सघे तो ये अञा अॻिते 100 साल ये साॻी शइ रहे। बाबा साहब ये कहे थो जेके बहुजन यानी कि जेको इहे समाज सां माण्हू जुड़ियल था, वो इंडिया जा ग्रेटेस्ट यानी कि वॾा ऐं वॾा महान शख्सियत है। वो भगत कोन्हे था, वो पॉलिटिशियन कोन्हे था, वो सियासतदान कोन्हे था, वो इतना घणा पढ़ियल लिखियल भी कोन्हे था, पर वो युद्ध करो विजडम यानी कि अपनी डाह के जरिए, चाहे वो कबीर हो। अवाना ये भी सुनाओ तो भीमराव अम्बेडकर कबीर पंथी तो वरी फैमिली पूरी कबीर पंथी थी, वो कबीर पंथ ते वारो बिलीव तो उहे हिसाब से इशारा दे तो ये किस्म रा अड़ा मानू था जिका सोल में यानी कि रूह में वो यकीन कोनी तो कि देव में वो यकीन कोनी तो कि धर्म जो बीजे मानू ना कुछ मानू ना घट समझे, कुछ मानू ना वधिक समझे, उहे में वो यकीन कोनी तो उहा मानू वारो। अभी कबीर ना पढ़े देखो, अभी मीराबाई ना पढ़े देखो, अभी रविदास ना पढ़े देखो, हमारी भुजनवाणी में सुनता हो वहाँ वटे कदे भी नुक्तो कोनी तो कौन सही है, वहाँ वटे भी कोनी तो मरण का पछे को मानू अहमियत रखे तो ये भी भीमराव अम्बेडकर ये शिक्षा में शामिल तो। भीमराव अम्बेडकर जो बीजे बातें करें वहाँ में जो तमाम अहम शय जो है वो हिंदुस्तान के हवाले से करें। वो कहते तो दुनिया रो वाहिद पढ़ल लिखल PhD डॉक्टर है जो को हिंदुस्तान में जिके भी कमीशन थे, जिके भी कमिटी थे, ये थियो को नहीं है ये खां वो सजा मेंबर रहे अच्छा थोड़े वक्त ला रहे, घणे वक्त ला रहे, अपनी मर्जी से छड़े जाए, एहतजाज करे, हथ कटे जाए, जी वे कई एहतजाज करे। तो एक तमाम वडी है वे मुझे इतने हद ताईं जो हिंदू कोड बिल जो को जी हाँ इतने हिंदू मैरिज एक्ट रो बिल पे आए पाकिस्तान में कुछ को ने माना वो जाहिर है हिंदू ना प्रमोट करने ला थे पे वो कोड बिल भी बाबा भीमराव अम्बेडकर लिखियो ऐं उहे में कोशिश करी तो ये जेके 1932 वारे पूना पैक्ट में एक 1932 में वो पैक्ट थे तो जिके में बाबा भीमराव अम्बेडकर ये दलित कम्युनिटी से शेड्यूल कास्ट से मिले एक नुक्तो खटियो तो वो तो कि ईअर ला इलेक्शन अलग होने खपे। उहे ते महात्मा गांधी विरोध करियो, किरोध करियो ऐं बुख हड़ताल ते बेसे रहियो तो वाणीअ बांबड़े कयो तो भाई जेकर महात्मा गांधी मरे रहियो ये बुख हड़ताल में तो अवी सजा नाश थिया सो ये माण्हू वाना मारे छॾिसे। तो जेकर तव्हांजा माण्हू बचाइणा आहिनि तो तूं ये एजेंडा ते हथ खण, तूं बीजो की मंग दसी दे सघां था। तो उहे नतीजे में उहे हथ खणनो पियो अपना माण्हू बचाइण लाइ ऐं कोटा यानी रिजर्व सीटां रो ज़ाहिर है वो मञाया गयो आख़िर में जेकर करे वो एक नुक़्ते अज रिजर्व सीट्स करे 20% जेके रिजर्व सीट आहिनि जो पाकिस्तान में भी 6% थे इतफाक़ सां जो गुम थे गए उहे तो पछे ॻाल्हाए सघिजे थो। उहे करे वो सॼो अॼु जेको भी माण्हू दुनिया में बैठा आहिनि उहे बाबा भीमराव अम्बेडकर के बारे में वो प्रोफेसर लिखे तो दुनिया में 12 दिसंबर 1956 में जॾहिं वो ध्यान थे तो उहे वक्त में जेके माण्हू गॾु थी सघिया था वो दुनिया में वॾो वॾो मेड़ाको। तो अभी उहे फॉलोअर देखो महात्मा गांधी अपने हिसाब से तारीख रो एक हिस्सो है जेके ज़ाहिर है अपनी एक किता कहें नॉन वायलेंट या वो न कहें ना वेड न करण वाली एक तहरीक हलाई अहिंसा वाली तहरीक हलाई पर उहे भी पाकिस्तान सॼी दुनिया में मॉडल के तौर पर 5-7 मुल्क हैं जेका में उहे मुजसमा है खास जगह पे बाबा भीमराव अम्बेडकर 70 मुल्क में मुजसमा है कई यूनिवर्सिटीज हिंदुस्तान में हिंदुस्तान का बाहर भीमराव अम्बेडकर है। कोलंबिया यूनिवर्सिटी जिथों बाबा साहब अम्बेडकर पढ़ियो है वो यूनिवर्सिटी में हूँ गयो 4 दफ़ा न्यूयॉर्क में अमेरिका में उत चेयर में वो ॾिठी है
जिके चेयर ते बेसे वो खिताब करतो रहियो है, वो अञा ताईं महफ़ूज़ है। ऐं वो पूरो हाल ना ही बाबा साहेब अम्बेडकर ना आहे, वो पूरी यूनिवर्सिटी। ऐं कोलंबिया यूनिवर्सिटी दुनिया रे वाहिद यूनिवर्सिटी हैं जेके भी 20,000 25,000 यूनिवर्सिटी हैं, वो में पहिरीं 5 नंबर में आए थी, मनियन यूनिवर्सिटी। तो ये उहो ज़ाहिर है गुण है, पर वो कहते तो अज भी बदलियो कुछ को नहीं है। प्रोफेसर लिखे तो अज भी बदलियो कुछ को नहीं। कोटा ते रिजर्व सीटा ते कुछ तैलीम आएगी है, पर तैलीम जिका आण खपे, जिके स्पीड से आण खपे, जिके ताकत से आण खपे, जिके ताकत से माण्हू एक लफ्ज़ असीं इस्तेमाल करूं था अपनी बोली में अंग्रेजी में पे बैक। अभी सब माण्हू जेके भी अहिड़ा हिते वेठा हुआ, मना इलाही माण्हू अहिड़ा लॻो था जेके या त अभी सर्विस रे आख़िरी कोने ते वेठा हो या रिटायर थी चुका हो। तो अवां वटि अवां जा ॿार वॾा थी गया होसीं, अवां जो औलाद वॾो थी गयो होसीं, अवां जे ज़िम्मेवारी कुझु घटि ई होसीं, या सिर्फ़ु अवां जो आप न ज़िंदह रखण जी ज़िम्मेवारी ज़रूर होसीं। वो भी कई तरीक़े सां दवा खाए, कसरत करे, हले फिरे, माण्हूअ सां ॻाल्हाए, सत्संग करे पूरी करसो। पर एक ज़िम्मेवारी अवां ते है पे बैक टू द सोसाइटी। जो अवां जी आपरी कम्युनिटी है वो ना वापस की ॾेसो अम्बेडकर रो वॾे वॾो नियापो कि जो हूँ कम न करे सकियो हाँ वो मुंहिंजा फॉलोअर करे सघनि था, पर उनमें शर्त ये है कि वो आपरी कम्युनिटी ना आपरी सोसाइटी ना पे बैक करे। अम्बेडकर अञा ताईं किताबा में डॉक्टर भीमराव अम्बेडकर अञा ताईं सॼी दुनिया में पहिरियों शख्स है जो दुनिया रा जेके इंटेलेक्चुअल था या जेके तमाम ॾाह माण्हू वो 6 उहा मुंहिंजो नालो है। वो तहकीक करो, हूँ अपने तरफा कोन पियो कयां, ये तहकीक में वो प्रोफेसर आर्टिकल में लिखियल है, वो ॾेस वो 3-4 शयूं बात करे तो जो भीमराव अम्बेडकर रे हवाले सां करे तो, वो अवाना भी असां सॼा से लाॻापियल आहियूं। जेकॾहिं अभी वहां समझो तो जरूर अभी वो तो सोचण शुरू करो। वो कहते हो तो दुनिया में हर हंत, हर मुल्क में, हर खिते में, हर सोसाइटी में, हर गांव में 3 अवतार हैं। एक अवतार है व्यापारी रो, एक अवतार है जिम्मेदार रो, एक अवतार है साहब रो जो सरकारी मुलाजिम है कहीं पावर वालो उहदे ते, ब्यूरोक्रेट जिकन आप कहा था। ये 3 अवतार अहिड़ा हैं जिके अवतार जो चौथो तबको है, जिके में हारी है, जिके में मजदूर है, जिके में बुहारी वालो है, वो ना चुरण नथा। जिस तरह ये 3 अवतारा ना मंजन छे देसा यार खिलाफ बगावत न कर सो अभी, ठीक है ना। अभी मनो न मनो पर ये 3 अवतार अवाना कर्ज भी देसे, अवाना उधार ते भी देसे, पछे डडोले बीटा होसे, ठीक है ना। अवाना जमीन भी देसे काश्त करण ला, पर उहा पछे उहा भई बीजा कई अमल थियनि था। तो ये 3 अवतारा में जेस ताईं अभी जिंद नथा छॾाओ, ऐं वो जिंद एक ही सूरत में छॾाए सघो था। वो ये अग में सब साथी बात करे गए, वो है तालीम। तालीम हासिल करो, एडुकेट जिका न कहे तो आपरो अपना एडुकेट करो, पर एडुकेट सिर्फ एडुकेट सही ना है, खुद एतमादी सां करो। वो तवाना भरोसो हुअणु खपे तो हूं जो तालीम हासिल करां पियो वो मां जे हक रेला वो तालीम विरसे जो मैं अंदर आया पई। असीं भगत कहा था ना भगवान हर एक अंदर बैठो है, ये कहो था अभी भगत अगे कौन कहा था है कहीं था भाई भगवान जो है सो माण्हू रे अंदर बैठो है। एक सुठी बात है, कुछ चेंज आई है भगता में, न तो भगत मोड़न वाला को था। तो ये जो तैलीम आवाम जो असां में जो आई है, भीमराव अम्बेडकर कहे तो वो बीजो कहीं कौन थी ॾेवाना, वो एक तो नॉलेज ॾे थी, इल्म ॾे थी आवाना जो दुनिया रे बारे में, साइंस रे बारे में, समाजियात रे बारे में, इक़्तिसादियात रे बारे में अभी जाने सको था। बीजो खुद एतमादी ॾे थी। जेकर अवाना तैलीम खुद एतमादी ॾे थी तो अभी बगावत कर सको था, जेकरी बात साईं दामोमल करे घड़ी घड़ी। ऐं जेस ताईं अभी तालीम ले बगावत नथा करो, उहे समाज सां जेको रूह ते एतबार करे तो, भोपे ते एतबार करे तो, देव ते एतबार करे तो, पीर ते एतबार करे तो, ये तकरीबन सब मोल है। मोल माण्हू रो एक अवाना निशानी सुनो तो मोल माण्हू अवाना कला फायदो नथो दे सके। अवां ये उम्र में कई सारा लाश वहचारिया होसे, वना सिनान हर मजहब में ॾेई था।
सनान ॾेसो न जेकॾहिं ॿांह खणसो उहो मतिलबु लोटो पाणी रो वठसो तो ॿांह धोजे आसे फिटी करसो उथ जासे थके जा खणी वसे वो बीजे पासे जाए कि नहीं सके तो मोल माण्हू जॾहिं आपरी ॿांह सनान करण खां पछे बि बदलाए नथो सघे तो अवाना फ़ाइदो कहिड़ो ॾेई सघिजे भीमराव अम्बेडकर कहे तो खुद एतमादी ऐं तालीम इहा शइ खां जेकॾहिं अवी परो न रखसो तो अवी एजिटेट कोन करे सघो तो अवी बग़ावत की नहीं करे सघो बग़ावत सिर्फ वो माण्हू करसे जेको इहा शयूं ना सच समझसे जेको इहा शयूं ना माण्हू सच नथो सम्झे सच की है तो मोल कोई भी माण्हू है चाहे पीर पे थोड़ो भले हो माण्हू जो पीर है पर मोल में ना कहिड़ो फ़ाइदो ॾिसे मैं वटा ले आसे मैं जॾहिं बि गयो तॾहिं पेती में घते रो आईस तो ये शइ जेसि ताईं असांजे ज़हन में नथी निकिरे तो चाहे मोल माइतरो है अभी देखो शहरा में सिराधारी वठा लगी पई है भाई माइतराना पूजो माइतराना एॾो वो पखी के जरिए खाए आसे हो भाई ये सब मनुष्य ये लिखे तो भीमराव अम्बेडकर की तहकीका में है तो मनुवादी री ये सजी चाल है ये सजी हरकत है तो असां की काबू रखनो है जेकॾहिं अवां ये भरमा में काबू न रखियो तो अभी आज़ाद थे जासो आज़ाद माण्हू आज़ादी सोचे तो फ्रीडम आज़ाद माण्हू नारो हणे तो आज़ाद माण्हू आपरो वोट रो आपरे हक रो इंतखाब करे तो ये करे ए बीजी शइ तमाम जरूरी एजिटेट करण पर एजिटेट अकेलो माण्हू करो जंगल में मोर नाचा किसने देखा जेकॾहिं अभी एजिटेट अकेला करो पिया अकाला बगावत करो पिया तो माण्हू आवाना चरियो कहासीं माण्हू आवाना फ़कीर कहासीं जेकॾहिं थोड़ो लिहाज़ करे हंधे तो घणो करे चरियो कहासीं मलंग कहासीं या फ़कीर कहासीं थोड़ो फ़कीर वॾो थोड़ो लिहाज़ करण वारा न कहींदा हे फ़कीर माण्हू आहे हे बि लांघी हणे पछाड़ी में ई बि कई छॾिसीं तो उहे लाइ तमामु ज़रूरी है तो असां ऑर्गेनाइज़ थियणु खपे असां मुनज़म थियणु खपे भई जेको जिथे थिए सघे थो आपरे पाड़े में थियो गांव में थियो यूनियन काउंसिल में थियो शहर में थियो भीमराव अम्बेडकर ये कहतो तो जेकॾहिं हिकु शइ अवां जो कॾहिं ज़ात पीछो की नहीं छॾे उहो अवां जी ज़ात है कि ज़ात अवां जी मनुवादी अहिड़ी रखियंद जेके मुंहिंजा अवी जान कोन था छॾाए सघो पर अवी आपरे जिथ रहो पिया उत जेकॾहिं अवां मां तकलीफ़ है तो उहो मां जान छॾाए सघो था तो अवाना जिथ मौक़ो मिले लॾणो वो कहते जिथ मौक़ो मिले लॾणो तो लॾजे लॾण में कोई हर्ज कोन्हे जिके माण्हू लॾिया आहिनि किथे जा सेटल थिया आहिनि उथवां सां गॾु भेड़ी तरक्की कई है वो माण्हू तरक्की करी है जिके माण्हू हिंदुस्तान खां इथा आया चाहे 71 में आया चाहे 47 में आया या उहे खां पछे आया अॼु असां सॼा खां सोंझ ऐं लड़े आया जिके माण्हू ॿारहाड़ी खां शहर गया चाहे कहिड़े बि हालता में गया वो अॼु असां नज़र आए पियो त ॿार बि पढ़ाइनि पिया अस्पताल में भी डोड़े पुजे था जाए 100 रुपया चमची वाड़न दे जेकॾहिं थोड़ा कई भिट ते वेठल आहियूं तो जेके असीं परा वेठा हूँ असीं कहीं न कहीं मोहताज हूँ चाहे वो कहीं टैक्सी वारो किलानो है तो असां ये लड़न मेणू कोनी है ये भीमराव अम्बेडकर भी कयो है तो भाई ऑर्गेनाइज थियो ऐं उठ जाए ऑर्गेनाइज थियो जिथा वहां जी ताकत वधण जो इम्कान वधे जाए ऐं ताकत अजकल पाकिस्तान के हिसाब से बाराड़ी में रही कोने हर शहर में गई हली है तमाम शयारो ये मैं हूँ आपरे तरफा कहा चाहूँ तो कि असा ना टन शयन ला जगह कोनी है स्पेस जेकॾहिं असीं अंग्रेजी में कोन जेकॾहिं मना अहिड़ा ख़्याल थे तो मना धंधो करणो है ऐं सलामकोट में मना कोई दुकान खोलणो है तो मैं ला स्पेस कोनी है यानी जगह कोन है मना कोई आणे की नहीं दे मना दुकान खोलन की नहीं दे जो खोलियो में दुकान तो 20 जना उरो पीछो करसे नेठ मना फेल करसे मना नुकसान देसे ऐं वो मां जो व्यापार ना करा थे सके तो ये में जेकॾहिं स्पेस न है तो की कजे बीजी बात वो करे तो जमींदारी में भी स्पेस घटजे गई है जमींदारी में अड़ा असां वटि इलाही मिसाल हैं अजकल जेकॾहिं अवां मां कोई भी माण्हू जमींदार थियण चाहे नारे में कोई 100 एकड़ जमीन लेण चाहे तो वो जमीन तपेदार पहिरीं तपेदार का मुखालफत थी से साईं वारा रिटायर थे न तो यही मुखालफत करें पहिरीं तपेदार का मामलो थी से जाए वॾे न सुना साईं ये जमीन है वो मेघवाड़ ले दो या वो भील ले दो ये ताजे पाड़े री जमीन है तू टप्पड़ वेचे जमीन ली नहीं तो मेघवाड़ था सामू जमींदार था बिसरा तो आप ने मिलाए कोने
तजुर्बो है। इत थर में ज़मीन लैंड को था ॾे उत लैंड से तो ज़मींदारी में स्पेस को नहीं है। तीजी शइ जेका आहे सियासत है। सियासत एक खेल थी गयो है। फैमिली उहे मुंहिंजे असीं उन अंग्रेज़ी में कहूं था डायनेस्टी, यानी कि वो विरसे में आण शुरू थी गई है। ॾाढो हथो सियासत में, उहो ॾिकरो थियो, उहो पोतरो थियो, उहो पड़ पोतरो थियो। पंजाब में एक गांव है, उहे में पंजाब में वॾो मशहूर कहावत है। तो एक मंगणियार अपनी मां ना, गांव रो चौधरी मरी गयो तो अपनी मां ना पूछे तो अम्मी ये चौधरी सरवर खान मर गया है तो हुण चौधरी कौन बनसी? तो मां कहती भाई वो ॾिकरो वेठो हो ठास है तरवत खान थी से। तो 3-4 नाला खणे गई जो वो खानदान में वो नजर आया था डोकरी ना। तो नेठ थकी तो कहने ओ पुत्र पावे सारा गांव मर जाए तू नहीं बनना चौधरी। कैसे जो गोठ भली मरे परो जाए किन्ना चौधरी किनी टाइम तू मात कर आपरो कम कर। तो असाना ये सियासत में इतनी स्पेस को नहीं है। महंगो सौदो थे गयो। महंगे सौदे ला जो तरीक़ेकार खपे वो तो सफ़ा ना खालो मैदान खाली कोन छड़नो, जेके बैठा आहियूं उन मदद करो, उहा मुंहिंजा को ख़ासिरो निकिरी आयो, सुठी ॻाल्हि आहे। पर नवे माण्हू लाइ स्पेस कढणु ॾाढी ॾुखी ॻाल्हि आहे। बचे थी जेका स्पेस, जेको शइ जेके में अञा जॻह ख़ाली पई आहे थर में, ख़ासि करे बीजी पूरी सिंध में, ऐं सिंध रो बेड़ो ग़रक़ कयो उहो मामले में, उहा तइलीम में अञा स्पेस ख़ाली आहे। तइलीम में मैदान खुले पियो, चाहे छोकिरी हो चाहे छोकिरो हो। उहे मंझि असीं हमेशह ये गुज़ारिश करूं था जेकॾहिं छोकिरी छोकिरो कई औलाद आहे तो सॼा ते हेगिती तवजो ॾियणु खपे, इहे करे ॾियणु खपे। तो जेको नवां लाड़ा आवे पिया भीमराव अम्बेडकर इहे करे सॼा खां पहिरीं वुमन रिफॉर्म बिल पेश कराईंदा। माने पहिरियों जेको बिल હતો उहो कॉन्स्टिट्यूशन खां अॻु में उहो હતો त भई जेसि ताईं औरतां ना तरक़ी में शामिल न करियो तो ये शेड्यूल कास्ट जी तरक़ी थिए कोन्हे। तो मुंहिंजे ख़्याल में जेकॾहिं अॼु असीं उहे ॾींहं हवाले सां वेठा आहियूं त असां उहे बात ज़हन में रखणु खपे त असीं आपरे छोकिरीअ ना कीअं पढ़ाए सघूं था। मिना इलाही माण्हू मेणा ॾींदा कि अभी छोकिरियां वारी बात करो था, पर छोकिरियां में असां समाज में ये मसला थियनि था। मुंहिंजे ख़्याल में ये फोरम ते ये बात करणु तमामु मुनासिब थी सघे त असां मैं वटि जेको अंग अखर आहिनि उहे अंग अखर में जेके भी मसला थिया आहिनि ग़रीब कम्युनिटी सां, छोकिरियां पढ़ियल लिखियल यूनिवर्सिटी जी छोकिरी कोन्हे, वो सब वो छोकिरियां जेके घरां बीठे ये अंग अखर कहीं था थी सके तो ये रवाना मुख्तलिफ तजुर्बा हैं। तो ये बात जहन में रखण खपे तो असाना तालीम की सिखाए थी। असाना तालीम आपरो तहफ़ुज़ सिखाए थी, असाना जिस्म रो तहफ़ुज़ सिखाए थी, असाना समाज में की तहफ़ुज़ करणो वो सिखाए थी, असाना समाज में बर्ताव की करणो वो सिखाए थी। ये करे तजुर्बो ये कहे तो कहिड़ो बि पढ़ियल लिखियल माण्हू घटि धोखेबाज़ थी सघे ऐं छोकिरी जेकॾहिं पढ़ियल लिखियल है तो वधीक दयानतदार थी सघे। तो ये भी एक तमाम अहम बात कही है साईं भीमराव अम्बेडकर असांजे बाबा साहब। काफ़ी ॻाल्हियूं अहिड़ियूं करें पर उहे बात आख़िर में वो खफ़ा थियो। बाबा साहब ना ज़िंदगी में कॾहिं कावड़ कोन आई है, जो को वरी लिखणीअ में महसूस थे तो मुलाकात वो माण्हू वक़्त में आहे कोन्हे। कुछ माण्हूअ खां मुतासिर હતો जेके में फूले रो ज़िक्र आवे तो उहे वक़्त ज्योतिबा फूले या अहिड़ा क़िस्म जा माण्हूअ खां मुतासिर भी હતો। वो हिंदुस्तान पाकिस्तान जॾहिं ठहियो पे तॾहिं उहे न ॾाढी फ़िक्र थी, महात्मा गांधी ने अलॻि फ़िक्र थी आपरी महाराजा री हुकूमत या वाणिया री हुकूमत बचाइण ॾी। ये ना फिक्र थी तो जेकॾहिं अलग थे गया मुल्क तो ये शेड्यूल कास्ट तबका जेके पाकिस्तान में जासे वारो की थी से ये करे हुए पाकिस्तान में जेके हुए वक्त कायद अज़म मोहम्मद अली जना जड़ा ना खत भी लिखा तो भाई असांजे माण्हू वारो तूं की ख्याल रखीस ऐं मने करी थी तो जेकॾहिं अवी अहिड़ा हिंदुस्तान पाकिस्तान सां गॾु जेकॾहिं थिए पियो तो जेके वॾी ज़ात जा माण्हू आहिनि उहे लॾे हिंदुस्तान आहिनि पिया तो अवां लॾण जी ज़रूरत कोन्हे कि अवां लाइ को नई देग चढ़े कोन्हे। वो साॻी देग मां खाणो पासे जेको उथका वेठा ये करे अवी उठ वरे भी छुटकारो है ऐं सच साबित थियो। अॼु पाकिस्तान में शेड्यूल कास्ट अभी सब खुशकिस्मत हो पाकिस्तान में वेठा हूँ माना फ़ख्र सां कहां थो
जेकॾहिं असीं पाकिस्तान में न हुआ त असीं हिंदुस्तान वांगुरु असांजो पोतियो जेके वॾा माण्हू आहिनि ख़ासि करे उहो हेसि ताईं हुया जेको असीं पहिरां था धोती कहूं जेकी बि कहूं न उहे इहे गोॾे खां मथे हुया ऐं बुआल खां वधीक माना पजामो पाइण खां वधीक इजाज़त कोन हुया। तो कहाणो मतिलबु है त हिंदुस्तान कोई ख़ासि मुल्क कोन्हे। उहो आप कहे थो त हिंदुस्तान मां जो मुल्क है, असां सॼा न वरी रखवाली करणु खपे, पर जेकॾहिं माना कोई ज़ाती तरह पुछे तो हिंदुस्तान मां हू वधि में वधि निफ़रत करंदो। ऐं कई पुछियो त भई कहिड़ा निफ़रत करींदो, तो कहे कोन 4 शयूं आहिनि जेका मां निफ़रत करंदो। कहंदे कुतो ऐं गाह माण्हू खां वधीक अहमियत रखनि था कि रोटी बची त कुते ॾे असां गाह न ॾे असां ग़रीब न थींदी, इहे करे निफ़रत करंदो। वो कहे तो मणारा मणा खीर वो शिवलिंग ते हारे छॾियसीं, उहे नदी वहे जासे हली, माण्हू बुखे न गॾे किनी प्यारे। ठीक, वो कहे तो इहे करे हूं नफ़रत करंदो। तीजी बात वो कहे तो हूं इहे करे नफ़रत करंदो त इथ जेको मनुवादी है वो आर्ग्यूमेंट है, साइंटिफिक आर्ग्यूमेंट, यानी वो एक बहस है। वो बहस ये है कि दुनिया जे करे हेठ जहिड़ी हुई तो पानी कौन पियासे, तुरकाओ कौन कर से पानी पियारण घोड़े ना आपरे तरफा कहा दो। पर ये बात सफा वो मनुसमयवादी में एक क्लियर लिखल है तो जे करे सॼी दुनिया हेठ जहिड़ी हुई तो माण्हू वारे लाइ कम कौन कर से। ये वॾे में वॾो बहस है। ये करे ये बहस नतीजे में कहते जिको मजहब माण्हू ने हेठ जहिड़ो न तस्लीम करे, जिको मजहब कई धुर ना कई माण्हू ना दौलत ठहण न ॾे, जिको मजहब तालीम खां रोके, जिको मजहब इल्म खां रोके, जिको मजहब सियासत में आणण खां रोके, जिको मजहब ज़मींदार थियण खां रोके, जिको मजहब कई मंदिर में जाण खां रोके, जिको मजहब कई शहरी बात करे उहे खां रोके थो, तो उहे मजहब में रहण मां फ़ाइदो कहिड़ो। ऐं उहे करे उहे आख़िर में उहो मजहब लियो जिकरा 3 उसूल था। बुद्ध धर्म में 3 उसूल, वो सोल में यानी कि वो आप ही कहंदा है रूह गयो स्वर्ग में, ही कहंदा मरे जाण खां पछे वॾा भोजन भी गाऊं था, बारिश भी करां था, पाणी ढोड़ भी करां था, अलाए की करां था। पर असांजो ख़्याल है तो बस करण सां असांजे पुठियां कुछ करण सां वो स्वर्ग में जासे हले, वरी करणी कहिड़ी भी हो तो वो करणी त उहो यकीन कोन्हे। बुद्ध वारो भी यकीन कोन्हे, बुद्ध धर्म रो भी कोन्हे, है भी कोन्हे। तो ये कोन्हे है भाई अवां ला स्वर्ग रखे पे बस रुगो जान ही भेड़, ये एक गलत तासुर है। तो उहे त यकीन कोन्हे वो मजहब में माण्हू। बीजो मोए खां पछे माण्हू कोई हैसियत कोन्हे। मोए खां पछे माइत्र तो जो है, माइत्र कई आवेंदा कई चाहींदा, असीं माइत्र थी सां और असीं जासां वरी बीजो कोई माइत्र थी सां। तो ये नवी बात कोन्हे। मरण जीअण एक सृष्टो है, एक निज़ाम है, साइंसी तरीक़ो ये थी तो रहा तो उहे त वारो यकीन कोन्हे। तीजो ये है कि सब एक जणा आहिनि, उनमें कोई अणबराबरी कोन्हे है। तो उहरी बुनियाद ते उहे कहंदे त मैं वाइदो करियो थो त हूं अहिड़े मज़हब में न मरीस जेके में तबक़ाती निज़ाम होए, जेके में तालीम खां माण्हुनि रोकियो जाए, जेके में माण्हुनि दौलत ठहण खां रोकियो जाए, जेके में माण्हुनि इज़त नफ़्स रो ख़्याल न रखियो जाए, जेके में माण्हुनि की कुंड में बेसारियो जाए, तो उहे मज़हब खां सुठो आहे त हू मरण खां अॻु में ॿी जेके मज़हब में चवणु चाहिनि। कहने ॼमण जेके हूं मज़हब में पैदा थिया उहो मां जे वस में कोन थो, पर मरण खां अॻु में मां जो मज़हब कोई भी इख़्तियार करणु मां जे वस में थो। इहो मतिलबु हूं कोन त हूं हे नथो कयां त असीं सभु उहे पुठियां हलिया जाओ, पर असीं सभु असीं न फॉलो करो, असीं ये कम कहिड़ा करिया उहे न ज़हन नशीन करा। देखो थिए की पियो जेको अवां सॼा मां जे तरफ़ां हूं आपरे तरफ़ां कहंदो भीमराव अम्बेडकर शागिर्द हुअण जी हैसियत सां तमामु नंढो थोरो पढ़ियो आहे उहे न ओ बात माण्हू जेको करे थो ये कहे थो त 3000 साल जेके शइ खां अवां परियां रखिया गया आहिनि, अवां 3000 साल कटे आया आहियो। 3000 साल में अवां ते कोई ख़ासि फ़र्क़ु कोन्हे पियो, अवां जे जिस्म ते कोन्हे पियो, अवां जे रूह ते कोन्हे पियो, अवां जे मरण ते कोन्हे पियो, अवां जे जनम ते कोन्हे पियो, अवां न कई भक्ति कई त उहे ते कोई इनकार कोन्हे थियो, अवां अपना रस्ता अख़्तियार करे तॾहिं बि कोन्ह थियो।
तो कहते त हिण कीअं जेको हर को माण्हू आपरे हिसाब सां मंदिर पियो ठाराए, हर को माण्हू मज़हबी पियो थिए। असांजो ए अवाना सजाना पैगाम है त भई मज़हबी थियण इतनी सुठी बात कोन है और इतनी बुरी भी कोन है, जेकॾहिं अवाना वणे तो ज़रूर थियो। पर सॼा खां अहम बात तो है कि जो मज़हब जेकी करे थो, जेके सबक कहीं, जेके भीमराव अम्बेडकर सबक दसिया त उहे त असीं अमल करूं था त कहिड़ो फ़र्क़ु पए थो भला। बजाए असीं मंदिर ठाहिण लाइ असीं हिकु ॿार खे नथा पढ़ाए सघूं, आप वटि न आहे त ॿीजे पढ़ाए छॾो, के रिश्तेदार पढ़ाए छॾो। जेकॾहिं असीं जेतां ते जाए घेटा ॾियण जी जॻह ते जेकॾहिं असीं वारी क़ीमत असीं के ग़रीब न स्कॉलरशिप ॾेई छॾूं, रोज़ ॿार दाई करींदा त असां वटि पैसो कोन्हे। भीमराव अम्बेडकर कहे तो आपरी लिखणी में प्रोफेसर तहकीक करे तो जेकॾहिं उन बड़ौदा रो राजा स्कॉलरशिप न ॾिया तो दुनिया री बेहतरीन टिना यूनिवर्सिटियां में वो उनको पढ़े सघिया। वो इकोनॉमिक्स भी पढ़ियो, मुआशियात भी पढ़ियो, उहे में मास्टरी करेंदे जेको पहिरीं माण्हू तो, उहे समाजियात भी पढ़ियो, उहे वकालत भी पढ़ी, हिक वक्त में टन शयूं पढ़े, ये सॼी तकलीफ़। पर वो कहे तो उहे लाइ मदद न हुया त किथां पढ़े सघां। तो मदद कहाँ से? मदद या त कि चङे माण्हू मां असांजे भिट बाइटी जहिड़ो को मरी पैदा थिए, स्कूल खोले, मुफ़्त में खानो खाराए, जेके में असांजा माण्हू इलाही पढ़े आया था के ज़माने में, या बीजो को कम्युनिटी आपरी मदद आप कोई कई ना पढ़ाए, या असीं फ़ैसिलो करूं त असांजे लाइ मंदिर खां वधीक अहमियत कई रो ॿार पढ़णु ऐं असांजी आपरी कम्युनिटी रो पढ़णु, कई ग़रीब कम्युनिटी रो पढ़णु, उहे रो सवाबु वधीक है जेकॾहिं सवाब में अवांजो यकीन है। तो मां ख्याल में भीमराव अम्बेडकर जी जो कहावत है, जो कहानी है, वो ये कहता तो अवांजी ज़िंदगी में कोई एक मंजिल होना खपे। वो मंजिल अवांजी ए न होना खपे तो के मजहब ना, के गुरु ना, के देव ना, के राम ना पूजा तो करो। अवां देखो 1945 में बाबू हरदास लाल नाम तो माण्हू रो 1945 में जो सम्मेलन थियो तो तमाम वॾो या कच्ची जातियां रो, उहे मंझि उहे कहें त असां ना एक नारो भी ॾियणु खपे, एक खिंकार रो तरीक़ो भी कढणु खपे। 1945 में बाबू हरदास लाल उहे जय भीम रो नारो ॾिनो। अॼु हिंदुस्तान सॼी में अभी न्यूयॉर्क जाऊं तो मिना जेके माण्हू नथा भी ओळखे उन्हनि ख़बर है त भई इहे माण्हू सां वास्तो रखे तो राम राम को था करे। राम राम जेकॾहिं महाराज ना पुछनि तो राम राम मोह खां पछा कहिजाए थो, लाश खणी रवानो थिए राम राम संगे है, माना राम ये भेड़ो जाए पियो जी। तो असीं राम राम करेला कहां था, माना एक समझ में कॾहिं कोन्हे। असां इहे त इलाही तहक़ीक़ करण में कोशिश करिए तो राम कौन है, राम वो है तो माण्हू हतो, जेकॾहिं असीं ओ कहूं था तो कोई हर्ज कोन्हे, कहो वो माण्हू हतो, ठीकु है, तो कुछ अच्छा गुण होसीं, उहे न फॉलो करण में कोई हर्ज कोन्हे। पर जेकॾहिं असीं कई ना खिकार करूं था राम राम सां तो कहो पिया तो भाई तू तो गयो इहो दुनिया में, जरूरत कहिड़ी, गया काम से। तो असां जरूरत कहिड़ी पई है ये किस्म रे बात करण का। अभी देखो तो ये में तब्दीली आए हैं, जो भीमराव कहते भाई वरना जय भीम, भीमराव तो कौन कहो पर बाबू हरदास कहो, तो भाई जेकॾहिं जय भीम में तकलीफ़ है तो अभी नमस्ते कहे छो, कम से कम अभी कहीं बीजे माण्हू ना तो सामू नमस्ते कहा से, जेकॾहिं अभी कहीं ना कहो तो गार ॾियो था, पिटणू ॾियो था, राम राम तो अवाना तो राम राम कर सके, तू भल करे। कहाणो मतलब ये है तो असां सॼी दुनिया में एक वेड़ करिए। अवाना ख़बर से कोरोना आयो है जेके में एक अंग्रेजी लफ्ज़ इस्तेमाल थे पे सोशल डिस्टेंसिंग, माना एक बीजे का फासलो रखो, समाजी दूरी। असां बाकायदे यूएन लेवल ते केस विढ़ूं पिया तो ये समाजी दूरी असां सॼी उम्र उहे में असां कटियो है। असांजी जेको पीड़ा आयो ऐं समाजी दूरी रे करे, जेकॾहिं असांजी समाजी दूरी न आहे तो असीं भेड़ा हुआ कुला भेड़ा अॼु असां इहो न सेफ डिस्टेंसिंग रो नालो ॾिनो आहे त महफ़ूज़ फ़ासिलो। तो अवाना भी ये इल्तिजा है तो अभी समाजी दूरी रो लफ्ज़ जेको आहे सही लफ्ज़ सही आहे सेफ डिस्टेंसिंग, बॉडी डिस्टेंसिंग सुठो आहे। पर जेकॾहिं असां सोशल डिस्टेंसिंग कहूं था जेको सरकार इस्तेमाल करे पई, इहो असां ना इलाही सारो कनोटेशन यानी जरा मतलब
जेको माण्हू मुतासिर हुआ थो न आपरा मतिलबु कढे थो, असीं आपरा मतिलबु कढंदा त हे त असीं सॼी उमिरि में ये मुंहिंजी भुगते हुआसीं, ॿी जेके भोॻे की नहीं हुआ। तो ये तमामु ज़रूरी है। तीजी बात जेको अवाना करणु चाहियां थो अॼु के ये हवाले सां, 1949 में बाबा साहब एक रेजोल्यूशन पास करायो हिंदुस्तान जी पार्लियामेंट में, उहे में उहे कयो त भई जेको मोहन गांधी एक लफ़्ज़ सना ॾिना त और ना त हरिजन, हरिजन रो जेको मतिलबु है वो है तो भाई हरी रो औलाद, यानी कि और क्या कहते हैं ना, हाँ, विदाउट फादर, यानी वो बाप DNA कराओ तो खबर पाए भले, वो खबर है कि नहीं पाए। तो वो सॼे जे खिलाफ एक तहरीक हली 1949 में हिंदुस्तान में ए कानूनी तरह सां ए लफ़्ज़ पाबंद है, बैन है। हूँ अॼु बि ॾेखां थो त असांजे इलाही सारा स्कूलनि में लिखियो पियो हरिजन कॉलोनी। तो असां में ईअं शयूं ते बि आपरे जनरेशन ना, आपरे औलाद ना सम्झाइणु खपे त बाबा साहब कहिड़े बातें करे गए, कहिड़ा अमल करे गए, उहे न कीअं प्रमोट कजे। इथे बात निकिरी जोगेंद्र नाथ मंडल जी, जोगेंद्र नाथ असांजो मंडल હતો। असां जे तारीख़ में पाकिस्तान में तो कोई माण्हू कोन थियो इतफाक़ सां, कोई मेंबर ही कोन थी सघो, ये पाकिस्तान वेस्ट पाकिस्तान में, ईस्ट पाकिस्तान में 4 माण्हू असेंबली रा मेंबर था, पहिरीं लेजिस्लेटिव असेंबली रा। उहे में जोगेंद्र नाथ मंडल मुस्लिम लीग रो तो, उहे भीमराव अम्बेडकर रो साथी तो, उहे इजाज़त ले कैबिनेट में शामिल थियो। उहो ख़त जेको मां ख्याल में असां सॼा न पढ़णु खपे ऐं हारी कमेटी वारा ना गुज़ारिश करूं था त उहे बि ट्रांसलेट करे माण्हू ना ताईं पुॼाओ। पोइ उहे जॾहिं रिज़ाइन करियां त यानी इस्तीफ़ा लिखे थो त 11 सिफ़ारी इस्तीफ़ा, 11 सिफ़ारी इस्तीफ़ा में उहो बातें करे जेको जाए थो, जेकॾहिं उहो अॼु बि उहो पढ़ां थो त उहे में कोई तज़ाद कोन्हे, साॻी शइ अॼु बि आहे। तो असां ना ए बात भी निशानदही करणु खपे, जेकॾहिं हिंदुस्तान में 91% के ही पावरफुल रो मनुवादियां रो कब्जो है पावर में, तो पाकिस्तान में भी जेकॾहिं मिनारिटी रो जिक्र करूं था असीं तो मिनारिटी में कहिड़ो हिस्सो है? अॼु 95% हिस्सो तो उमारो है जेका वटि खोखा, ठीक है ना। हिन नई ॿोली निकिरी है त सियासत में वो जासे जेका वटि खोखा हुअसि, हे खोखो कईंदा करोड़ रुपए ना, करोड़ रुपये रो हे खोखो है, तो केंद्र जी कहिड़े खोखा हुया जासे, तो 5 खोखा 4 खोखा 8 खोखा, तो मतलब तो ॿोली बदिलजे गई सियासत में, जिके मुल्क री सियासत री ॿोली बदिलजे जाए, वो न पैसे में तोड़े जाए, बिना ये सुनाओ तो गरीब माण्हू लाइ स्पेस है कोई कोन्हे। केस जेको असांजो पेंडिंग में पियो आहे उहो केस है, असांजा केस जेके आख़िरी बुआतिंग करे वात कढां थो, केस असांजा ॿियो ऐं पाकिस्तान कोर्ट में एक केस है। तो 1941 में पहिरीं मर्दमशुमारी थिए थी हिंदुस्तान ऐं पाकिस्तान री। 1941 में 1932 वारे पैक्ट, पूना पैक्ट तहत सिर्फ अलग इलेक्शन की तो बात मंजूर न थे सकी, पर अलग गणपरी बात मंजूर थी। 1941 में पहिरियों दफ़ो शेड्यूल्ड कास्ट रो खानो लिखियो गयो आदमशुमारी रे खाने में आयो। पाकिस्तान ठाहे तो 1947 में पहिरीं आदमशुमारी मर्दमशुमारी कॾहिं थिए थी, कंहिं यादि आहे? मास्तरान यादि हसे 1951 में। 1951 में पाकिस्तान ठाहिण खां पछे पहिरीं मर्दमशुमारी थिए थी। तो पाकिस्तान में 15% आदमशुमारी रो शेड्यूल्ड कास्ट ज़ाहिर थिए थी। 1951 री सेंसस पे सभी किथे खणी ॾेखारे कितना सैकड़ो 15%, उहे मंझि 8% या 10% ना एग्जैक्ट फिगर याद कोन्हे, अंक याद कोन्हे, वो ईस्ट पाकिस्तान में वो वक्त में હતો, बाकी वेस्ट पाकिस्तान में હતો। 1961 में बीजी मर्दमशुमारी थी, अंग थोड़ो घटिजे तो। तमाम अहम बात है जो कौन करा पियो हुआसीं, अंग घटिजे ये करे पियो तो असां हिंदू थियण जी कोशिश, स्पेस खाली थी न, मंदिर खाली थी गया, पाणिया भजे गया, बीजा केक भजे गया असां गॾु, तो असां हिंदू थियण जी कोशिश कई। असां मंदिर रो ख्याल आयो असां ना, सत्संग रो ख्याल आयो असां ना, गीता रो ख्याल आयो असां ना,
पिंड थियण जो ख़्यालु आयो असां तो असां उहे मुंहिंजे अंग न घटाए छॾियो। बांग्लादेश जो अंग कोन्हे घटियो, पाकिस्तान जो अंग घटियो आहे। तो जेको 15% ते उहे में 13 या 14% ते 61 में हाणे बीठी। उहो के बचे 71 में जंग लगी, पर मर्दमशुमारी 72 में थी। 72 में जॾहिं थी तॾहिं मुल्क ॿ थी चुका था, पाकिस्तान जा ॿ धड़ा थी चुका था। ईस्ट पाकिस्तान बांग्लादेश ठही गयो, वेस्ट पाकिस्तान पाकिस्तान थी गयो। पाकिस्तान में आदमशुमारी 10% जाए बची, कित 15% कित 10%। लॻे ईंदो त आप सॼा न कुआ खाइजा या ऐं उहेरी जॻह ते हिंदू जेके 1947 में चंद रहिया त लख पोइ वधे गया। अभी जेकर यहाँ अंगां खां भेंट करसो तो थियो की ये सॼे में असी सब हिंदू थे गया। मजहबी तौर असीं अॻे हिंदू था, वो वहाँ 1935 में फैसलो करे छॾियो अंग्रेज। पर असां कागज़ी तौर ते असांजो जेकी शनाख्त थी, जेको असां 1956 में पहिरियों कॉन्स्टिट्यूशन में 6% कोटा मिली, हर डिस्ट्रिक्ट में एक शेड्यूल कास्ट जी कोर्ट थियण खपती थी, उहा सॼा था विदड्रा करे असीं हिंदू थी गया। 1982 में 81 में जॾहिं सेंसस थिए थी तॾहिं असीं किता था 3,85,000 शेड्यूल कास्ट हुआ सॼे पाकिस्तान। अभी अंदाज़ो कयो त ॿिया 11 उहे खां पछे 98 में थिए थी। ऐं तेसि ताईं अभी देखो सियासी तौर ते कीअं थो 1947 खां ले 1998 ताईं सियासत में शेड्यूल कास्ट री बुनियाद ते, अंगाखरा री बुनियाद ते, सेंसस री बुनियाद ते, आदमशुमारी री बुनियाद ते कानून में एक सीट थी असेंबली में या 2 सीटां ते 5 लाख वोटां ते एक सीट ठहे थी पाकिस्तान की असेंबली में मिनारिटी री। तो जेकॾहिं 1998 ताईं 3 लाख समथिंग था, पछे उहे सां गॾु बुद्ध मिलाया, सिख मिलाया, पारसी मिलाया, 5 लाख थी गया। तो वहाँ एक सीट मिली थी ऐं वो एक सीट रही है। जॾहिं कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट 2018 री आया थी तॾहिं यहाँ ख़त्म करे छॾियो। कहंदे भई ये शेड्यूल कास्ट जे मुल्क में कंहिं कयो जेके वक़्त में असेंबली में बैठा था मिनारिटी रा माण्हू, वो असां मंझला कोन्हे था। उहा ऐलान करियो त पाकिस्तान में असीं सभु बराबरि आहियूं, असां में कोई शेड्यूल कास्ट कोन्हे, लिहाज़ा ये शेड्यूल कास्ट जेको सीट है ख़त्म करे मिनारिटी करी जाए। तो अहिड़ा मिनारिटी जो शेड्यूल कास्ट हो अहिड़ा कोई MNA MPA सेनेटर कोन्हे थे तो कोटा में ग़रीबान काबू करणो वोट लेना है, वो अलग ॻाल्हि है। तो असां वटि वॾे में वॾो हेक जेको सियासी तौर ते ये न हूं कां त स्पेस कोन्हे। स्पेस तॾहिं थी सघे जॾहिं विरसो, जॾहिं अंग अखर वापसि लीसो। 1998 में भगवान दास जॾहिं जस्टिस હતો सुप्रीम कोर्ट रो, तॾहिं असांजे कुझु माण्हू केस करियो कोर्ट में। 1995 में राणा चंदर सिंह ऐं ॿीजा जॾहिं बाता MNA तॾहिं पारवाणी उहे में शामिल હતો। उहा बिल पास कराए मिनारिटी कोटा करे छॾी। 6% शेड्यूल कास्ट जी कोटा कन्वर्ट थिए कंहिं में 5% मिनारिटी जी कोटा में कंप्रोमाइज़ करियो आहे। तो भाई शेड्यूल कास्ट जो माण्हू न आहे, बाक़ी बीजो जेको आहे पियो आहे मिनारिटी में। हाँ असां भले एक अंग घटाए भी छॾियो ऐं घटिजी गयो। सुनो सुनो ठपाणी में ख़बर कोन्हे कहिड़े गया असांखे घोड़े चढ़े। पर थियो कि 1998 में सुप्रीम कोर्ट ये जजमेंट ना रिवर्स करियो ऐं रिवर्स अपनी जजमेंट में लिखियो तो ये गैर कानूनी थियो अमल, लिहाजा सुप्रीम कोर्ट हिदायत करे थी तो वापस ले जाओ असेंबली में, क्योंकि असेंबली जो बिल पास करे लाइ तो असेंबली ना ये ना रिव्यू करे ऐं अपनी शक्ल में बहाल करे। अॼु ॾींहुं ताईं असां वटि कोई माण्हू कोन्हे जेको बिल ना वापस असेंबली में ले जाए। तो ये ॿ ज़्यादतें ऐं अवां थी जेकॾहिं अभी सब हिंदू थियण चाहो था, भीमराव अम्बेडकर कहाण खां इनराफ करो था, तो भी अवां जी मर्ज़ी है, आज़ादी है। हिंदू थियण पाकिस्तान में कोई वॾी ॻाल्हि कोन्हे, पर 3-4 किताब ज़रूर पढ़े लिया। एक अभी मास्तर माण्हू 8वीं समाजी जेको अॼुकल्ह आई है समाजियात जेको भी ख़बर कोन्हे, असां कोन्हे पढ़ी। उहे खां बचाए 9-10 दर्जे में जेको सिविक्स पढ़ाईंदा ऐं उहे खां इंटर में जेको पढ़ाईंदा, उहे में लिखियलु की है कुछ सिटाएं वो ज़रूर माना गौर करणु खपे त उहा में लिखियलु की है। जेकॾहिं पाकिस्तान रो वॾे में वॾो जेकॾहिं कोई दुश्मन है तो हिंदू ऐं असीं सभु हिंदू तरफ़ खाए पिया। भई अभी कौन हो हिंदू, अभी हिंदू मजहब में ज़रूर बैठा हो, अभी पाकिस्तान में भी तो बैठा हो। पाकिस्तान में अपनो मुल्क समझो,
पर अभी अपनी हैसियत में ॾिसो, अभी पाकिस्तान में उहे कम्युनिटी में जाए जो हिंदू है, जो एक लिहाज का पाकिस्तान थियोलॉजी में, फिलासफी में, नजरिए में दुश्मन है, तो अभी दुश्मन थियण कला तो चाहूँ। अभी शेड्यूल कास्ट थियो, अभी हिंदू मजहबी तौर पर बैठा हुए में वना कोई मना को करे, पर जेकॾहिं अवाना कोई हक लेना है, अवाना कोई बात करनी है, अवाना सियासी अवसर खपे, अवाना तैलीमी स्पेस खपे, तो ज़रूरी है। फौज में असांजा माण्हू आई अॼु इलाही आहिनि, अवाना लाइ कितां न ख़बर है। तो 1985 में असी मिलिया था GHQ में कुछ डेलीगेशन की हैसियत में, 85 की बात है, 88 में थे हैदराबाद में कैसे मिलिया, तो असां बात करी थी, तो असांजा माण्हू करेला नथा थे, जॾहिं असीं हिंदू कोन हुआ। तो अॼु जेके माण्हू ये तबकेरा आहिनि फौज में, वो सिर्फ एक ही बुनियाद पे वो शेड्यूल कास्ट है, वो क्लियर है, पाकिस्तानी मोहब्बत वतन। जेकर हमारा शक हो तो बीजों को माण्हू मैंने कॾहिं ॾेखारो कोई फौज में हो तो ये बातें ज़हन नशीन करने वाले हैं। पाकिस्तान में असां इज्जत मिलण का इम्कान है, असां आपको हक मिलण का इम्कान है, पर जेकर असीं आपो अपना सब मंदिरां ताईं महसूद करे सघसां, भक्ति ताईं महदूद करे सघसां, सत्संग ताईं जरूर करो, पर सत्संग में जेकर साइंस शामिल थे जाए तो हूँ भेड़ो जे सत्संग में साइंस शामिल थे जाए तो भेड़ो। असांजो छुटकारो साइंस में है। अभी जितना भुजन सुनो, मैं जेके भी सुनिया है तो थोड़ा बहुत समझे सका, तो कोई अड़ो भुजन कोने जेके में वाना बियाड़ो न गयो है, ये है कोई भाई अभी उहे शे ने अडॉप्ट करो जेके सा वाना बियाड़ो जाए पे, अभी उहे शे ने कलम था अडॉप्ट करो जेका वाना बहादुरी मिलती वो साइंस है। तो जेका वाना बहादुर थियणो है तो औलाद न पढ़ाओ, साइंस पढ़ाओ, आर्ट्स पढ़ाओ, वरना मुख्तलिफ धंधा सेखारो तालीम रे हिसाब से, तो वहाँ घर रो सुधार थी से, कम्युनिटी रो सुधार थी से, बाबा साहब रो पैगाम वहाँ ताईं थी से। अभी मेरा पुजारी गिनी तो फॉलोअर थी सो, बड़ी मेहरबानी। साईं सदारती अवार्ड याफ्ता जो मैंने विसरे की बात, अपनी बिरादरी पहिरियों शख्स पहिरीं हस्ती है जो सदारती अवार्ड याफ्ता है। बेहतरीन बातें माना सुनाए थे, थोड़ा हूँ डाटकी वाले हूँ सुना था जी। आम तरह जो तमाम घना मौजूद छड़िया थे, उहे में खास कर जो सो वो चेतन मांगे जड़ से तू मुझको दे, और तेरे हाथों मैं बनी तेरी एक फूटी की दो। या फोटो आप लगाऊं था, मूर्ति आप ठाऊं था, वो मूर्ति जो को आप जो मक्खी बेसे वो कुछ उड़ा सके, कुछ भी कुछ कर सके। जी साईं भी क्या बा ऊंची करे असां मौजूद छेड़िया कोन था, पर साईं तमाम घना मौजूद छेड़े गयो। पर हाल असां जो है सो ए बातें जो सोचने पासी समझने पासी बाकायदा असीं कहिड़े दर्जे तां किया असीं मज़लूम माण्हू। सो बहरहाल ये जो शइ बि तरबियत जो हिस्सो है जो हारियाली तरबियत पे थे। अभी जेके बैठा हो ज़हन नशीन करो, संजीदगी सुनो, ये गालें जो कहीं से जरूरी को हमारा हिना पसंद आई, पर सवाल पसंद आसे, अॼु न सवाल पसंद आसी। साईं कामेर साहब अवांखे हिकिड़ो थोरो इन मिसाल ॿुधाईंदो हलां जेको असां ते थूपियो वियो आहे रूबरू। उहो आहे त भई राम जी जो कथा है उन में ॿ टे ॻाल्हियूं जेको हिननि खे ज़हन नशीन कराया। त हिकिड़ी ॻाल्हि आहे त रावण जी भेण जेको उनजो जेको नक चप वढणु, अॼु जे हिसाब सां इंसानी हक़नि जे हवाले सां जेको बि सुलझियल माण्हू आहे उहो नथो पसंदि करे त कंहिं नियाणी बेगुनाह मासूम जो नक चप वढे ऐं उनखे को सुठो सम्झे, इहो कोई उहो चवंदा इहो वैशी माण्हू जो कमु आहे, वहशत आहे जेको माण्हू कंहिंजो नक चप वढे। अच्छा, ॿियो नंबर ॻाल्हि जॾहिं उनजे एवज़े में जॾहिं खणी वई सीता ख़ूबसूरत हसीन शहज़ादी, हुन वटि केतिरो रहे थी, उनजे बावजूद वापसि तस्लीम कंदा, पाण क़बूल कनि था त पाक पवित्र वापसि आई है। तंहिंजी माना हुन रावण जो किरदारु आहे उहो आला किरदारु आहे जंहिं हिन ख़ूबसूरत शहज़ादी जो नालो न वरितो आहे। उन खां पोइ टी ॻाल्हि आहे त हू पंहिंजे भाउ जे हिसाब सां दोख जे आवाज़ खणी छॾण उनखे कब्ज़ो करे वरितो। पर हिकिड़ी ॻाल्हि वाज़े आहे त जॾहिं मरे थो तॾहिं बाक़ाइदा दिखनि था, पाण मञनि था त भई हू ॾाहो आहे, उनखां वञी विदा वठो। हा, पर हाणे जॾहिं ॾाहो आहे हुनजो बहितरीन किरदारु आहे,
ऐं हू टिनि अहिड़े क़िस्म जो माण्हू आहे, राजा हुन में सोने जी लंका सॼे थी, माण्हू सभु ख़ुशहाल आहिनि। जॾहिं हिकिड़ी दुश्मन जी औरत जेको फसी उनजो नालो थो वठे त हुनजे लाइ ॿी जो हया कहिड़ी नज़र में आहे पाण सम्झो आहे। त अहिड़े किरदार जो माण्हू उनखे असां घटि सम्झो आहे ऐं उनखे मथे सम्झो आहे। हुनजो किरदारु आख़िर में इहो आहे त जॾहिं हू अग्नि परीक्षा ॾिए थी बाहि मां पार, उनखां पोइ जेको आहे सो हुनखे ॿार जा आहिनि उनखे छॾे झंड ॾिए थो या छा असीं पाण ध्यान में तो क़बूल करे त असांजे घर में जेके छोकिरा नौजवान उहो असीं उहो ॻाल्हि था ॿुधूं त हीउ छोकिरो चए थो भई मूंखे पसंदि न आयो छॾियां थो, त उनखे असीं मोचड़ जो ज़ीपट बुराई जी जेके बि ॻाल्हियूं सभु हणूं था त छा राम जेको छॾे ॾिनी झंग में या सुठो कमु कयो? ये सभु सोचण जूं ॻाल्हियूं आहिनि, सुवाल आहिनि बाक़ी परिवार जेको आहे सची रामायण उहो पढ़ी ॾिसो ख़बर पए। अहिड़ा ॿिया बि किताब जेके आहिनि सभु उन में जो काफ़ी ॻाल्हियूं आहिनि जो नयूं नयूं आहिनि। जीअं साईं ॿुधायो त हीउ जेको पिथल जी ॻाल्हि आहे, हाणे सिंधियाना उन में लिखियल आहे बाक़ाइदे त हीउ नेमतरा शेख थियो, पाण शेख थियो, पंहिंजा माइट शेख थिया। उन खां पोइ जेको आहे सो जॾहिं मरी थो वञे तॾहिं हुते जे वक़्त में जेको हाज़िर उन ॾेवरी ठाही, ॾेवरी ठाही त बाक़ाइदे जो गिरोड़ी पासे मोचड़ा आया ॾेवरी कीअं ठाहियो। पोइ उन ॾींहं खां पोइ कुबो ठहियो आहे जो अॼु बि जो अखियुनि अॻियां पियो आहे। सभिनी खे नज़रूं जेकॾहिं सही न आहे त टेस्ट कराए पोइ हुजनि। बाक़ाइदे कुबो आहे ऐं बाक़ाइदे मुस्लमान नेमतरा शेख आहे जेको असांखे ख़बर ई कोन्हे, अॼु ॾींहं ताईं कंहिंखे ख़बर कोन्हे। यकीन वेठा पाण भील मेघवाड़ कोली वेठा आहियूं, को ॿुधाए त मेघवाड़ या ठकुर को फ़ैसिलो न करे सघियो आहे। बाक़ी अंधविश्वास जे हिसाब सां हलूं पिया, करोड़ रुपया ख़र्च करियूं पिया।